हिंगोरचा में गोठाणन पारां ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मल्हा वासिन औरतुनि समेत दाहींदे चयो त बासर मोहम्मद हसन ऐं अली हसन मल्हा 3 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। वाक़िआ आगाह कयो पिया। हिंगोरचा में गोठाणन पारां ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मल्हा वासिन औरतुनि समेत दाहींदे इहो चयो आहे त बासर मोहम्मद हसन ऐं अली हसन मल्हा 3 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। उन्हनि घुर कई आहे त कब्ज़ो छॾाए ॾिनो वञे। अब्दुल जब्बार चांग खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अब्दुल जब्बार, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिंगोर जा जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मल्हा जे रवासिन जो ज़रई ज़मीन जे मुबैना कब्ज़े जे ख़िलाफ़ मसमात अज़ीज़ा, मसमात रशीदा मल्हा, गुलबार रुखसाना मल्हा ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे बासरनि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त बासर मोहम्मद हसन अली हसन मल्हा असांजी 3 जरीब ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। पुलिस वटि अहिड़ी क़िस्म जी दांद ॾिनी आहे, पर उन बावजूदि पुलिस दादरसी नथी करण में तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते बासरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़रई ज़मीन सां कब्ज़ो ख़त्म कराए असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी शायद। वॾी महिरबानी अब्दुल जब्बार चांग अपडेट करण जे लाइ।